ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदालूं। नौशरो फिरोज़ खां नौशरो फिरोज़ में ट्रैफिक एहलकार पारां रिश्वत वठण वारे मामले जो SSP नोटिस वठी छॾियो। SSP नौशरो फिरोज़ अब्दुल क़यूम पिताफ़ी रिश्वत वठंदड़ ॿिन्ही एहलकारनि कांस्टेबल ग़ुलाम हुसैन राजपर ऐं हेड कांस्टेबल असलम वगन के सस्पेंड करे क्वार्टर घाट करण जो हुक्म ॾेई छॾियो। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। नौशरो फिरोज़ खां नौशरो फिरोज़ में ट्रैफिक एहलकारनि पारां रिश्वत वठण वारे मामले जो SSP नोटिस वरितो आहे। SSP नौशरो फिरोज़ अब्दुल क़यूम पिताफ़ी रिश्वत वठंदड़ ॿिन्ही एहलकारनि कांस्टेबल ग़ुलाम हुसैन राजपर ऐं हेड कांस्टेबल असलम वगन के सस्पेंड करे क्वार्टर घाट करण जो हुक्म ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV नौशरो फिरोज़ जो रिपोर्टर इमाम बख्श मशहूरी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इमाम बख्श, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही नौशहर फिरोज़ में ट्रैफिक एहलकारनि जी रिश्वत वठण वारी वीडियो सोशल मीडिया ते जेका वायरल थियण बैदि SSP नौशहर फिरोज़ अब्दुल क़यूम पिताफ़ी साहब नोटिस वरितो आहे। उन सिलसिले में PRO शौकत कलू ॿुधायो त ट्रैफिक एहलकार पुलिस कांस्टेबल ग़ुलाम हुसैन राजपर ऐं हेड कांस्टेबल असलम वगन खे फौरी तौर सस्पेंड करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। हिन ॿुधायो त ॿिन्ही ट्रैफिक एहलकारनि ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾींदे इंक्वायरी जांच रिपोर्ट पेश करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। जीअं त माण्हुनि जी इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ सराही महसूस थी आहे त जीअं अब्दुल क़यूम पिताफ़ी रिश्वतखोर पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़दम खंयो आहे। जी वॾी महिरबानी इमाम बख्श आगाह करण लाइ।